सखर में एक एक्टिव हमारे जर्नलिस्ट जान मोहम्मद महर को 1.5 माह से जायद का अरसा गुजर चुका है, शहीद किया गया है बेदर्दी से। अब तक उनके कातिल गिरफ्तार नहीं हुए हैं। सहाफ़ी सरापा एहतजाज हैं। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल से ये बात साबित हुई है कि साबका हुकूमत भी और मौजूदा हुकूमत भी, जो भी बरसर इक़्तिदार आता है वो सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ देने में नाकाम रहता है। पाकिस्तान भर में मुतअद्दिद सहाफ़ी शहीद हुए हैं। सखर में शहीद जान मोहम्मद को शहीद किया गया है बेदर्दी से। अब तक उनके कातिल गिरफ्तार नहीं हुए। हम हुकूमत वक्त से मुतालबा करते हैं कि शहीद जान मोहम्मद महर के कातिलों को फौरी तौर पर गिरफ्तार किया जाए। बसूरत दीगर सिंध बशमूल पूरे पाकिस्तान की सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज थी और सरापा एहतजाज रहेगी जब तक शहीद जान मोहम्मद महर के कातिलों को गिरफ्तार नहीं किया जाएगा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो गुलाम कादिर शोरो है। पाकिस्तान फेडरल यूनियन और जनरल हैदराबाद यूनिट नमूद खान जो सदर है। जीअं त शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। तक़रीबन 2 महीना गुज़रण बावजूद बि शहीद जान मोहम्मद कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे ऐं हुकूमत जे मथे त जूं बि कान सरकी आहे। असां पुरज़ोर मज़म्मत करियूं था इन शइ जो ऐं हुकूमत पाकिस्तान मुतालबो था करियूं त फौरी तौर ते शहीद जान मोहम्मद कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेको शहीद कयो वियो शहीद जान मोहम्मद महर खे 14 अगस्त जी राति शहीद कयो वियो ऐं ॾिठो वञे त उहा अहम राति हूंदी आहे जेका सिक्योरिटी निज़ाम बि बहितर हूंदा आहिनि। हिन सहाफ़ी खे हिकु वॾे चौक ते मशहूरु चौक ते शहीद कयो वियो। पर वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 1.5 महीने खां मथे अरसो गुज़री वियो आहे पर हिन जा न सहूलियतकार गिरफ़्तार थिया आहिनि न जेके FIR में हिन जा जवाबदार ॾिना विया आहिनि न उहे गिरफ़्तार कया विया आहिनि। अलाए छा मसइलो आहे। जेका निगरान सरकार आहे उन बि जेके सहाफ़ी तंज़ीमुनि ऐं सहाफ़ी अॻुवाणनि तरफ़ां कराची ऐं ॿियनि हंधनि ते जेको धरणा बि हया विया, यकीन ॾियारियो वियो त हिन जा जेके कातिलनि जेके सहूलियतकार आहिनि उहे 15 ॾींहंनि में जेको निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ उन अची ऐलान बि कयो त 15 ॾींहंनि जे अंदरि कार्रवाई थींदी ऐं गिरफ़्तारियूं अमल हेठि ईंदियूं। पर उन खे बि महीनो गुज़री वियो, न कातिल गिरफ़्तार थिया आहिनि न उन जा सहूलियतकार अञा ताईं गिरफ़्तार पिया थियनि। असां जेके निगरान सरकार आहे वज़ीर आज़म पाकिस्तान आहे उन सभु वस वारियूं जेके अख़्तियारियूं न उन खां घुर कंदासीं त हीउ जेको सहाफ़ियुनि सां जेको ज़ुल्म थिए पियो इहो छो पियो थिए, उन खे रोकियो वञे। जेको कलम जी नोक खे जेको आहे सो हथियार ते ज़ोर ते दॿायो पियो वञे, इहो जेको हरगिज़ बंदि कयो वञे ऐं हिन जा जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। हिन वक़्तु असां टंडो मोहम्मद खान प्रेस क्लब में मौजूदु आहियूं जिथे शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ प्रेस क्लब टंडो मोहम्मद खान पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। उन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवणु हो त मौजूदा सरकार शहीद जान मोहम्मद जे महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौरु नाकाम वई आहे। असां मुतालबो था करियूं सरकार खां त फौरी तौरु कातिलनि खे गिरफ़्तार करे केफ़िर किरदार ते आंदो वञे। ज़ुल्फ़िकार चांडियो, इब्रा न्यूज़, टंडो मोहम्मद खान।